ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 22/3/2024। मिठा मिठा बाप दर चवनि था मीठी मीठी ॿार जेतिरो समय मिले अंतर्मुखी रहण जो अभ्यास करो, ॿाहिरि मुक्ता में न अचो, तॾहिं पाप कटजंदा। प्रश्न आहे, चढ़ती कला जो पुरुषार्थ छा आहे जो बाप हर ॿार खे सिखलाईंदा आहिनि। उत्तर आहे, ॿार चढ़ती कला में वञिणो आहे त बुद्धि योग हिकु बाप सां लॻल रहे। फलाणे अहिड़ो आहे, इहे अहिड़ो कंदो आहे, इन में इहे अवगुण आहे, इन ॻाल्हियुनि में वञण जी दरकार न आहे। अवगुण ॾिसण सां मुंहुं मोड़े वठो। ॿियो आहे, कॾहिं बि पढ़ाई सां रुठणो न आहे। मुरली में जो सुठी सुठी पॉइंट्स आहिनि उन्हनि खे धारण करो। हिकु त असांजो बुद्धि योग बाबा सां गॾु लॻल रहे, कंहिंजो बि अवगुण मन में न रखो, ॾिसंदे हुए मुंहुं मोड़े छॾो। ॿियो, कॾहिं बि पढ़ाई सां न रुठो। मुरली में जो सुठी सुठी पॉइंट्स ईंदियूं आहिनि उन्हनि खे धारण करो, तॾहिं चढ़ती कला थी सघंदी आहे। ओम शांति। हाणे ये ज्ञान जी क्लास आहे, सवेरे योग जो क्लास। योग कहिड़ो आहे, इहे ॾाढी सुठी रीति सम्झाइणो आहे। शिव जी ॾाढा मनुष्य हठ योग में फसी आहिनि। जो हठयोगी मनुष्य सिखलाईंदा आहिनि। इहा आहे राजयोग जो परमात्मा सिखलाईंदा आहिनि। शिव जी राजा त कोई आहे न जो राजयोग सिखलावे। ये लक्ष्मी नारायण भगवान भगवती आहिनि न, ये लक्ष्मी नारायण भगवती भगवान आहिनि। राजयोग सिखनि तॾहिं त भविष्य भगवती भगवान ठहनि न। इहा आहे ही पुरुषोत्तम संगम युग जी सम्झानी, इनखे चइबो आहे पुरुषोत्तम। ये पुरुषोत्तम संगम युग जी सम्झानी छा आहे कि भगवान अची करे राजयोग सिखाए करे श्री लक्ष्मी श्री नारायण अर्थात भगवती भगवान जहिड़ो ठाहींदा आहिनि। मम्मा बाबा ठाहींदा, असां उन्हनि जहिड़ो ठाहींदासीं। तत्वम चईंदा आहिनि न बाबा। पुराणी ऐं नई दुनिया जे विच जो समय आहे न। पुराणा मनुष्य ऐं नया देवता। हिन समय सभी मनुष्य पुराणा आहिनि। नई दुनिया में नई आत्मायूं देवतायूं हूंदियूं, अर्थात आत्मायूं हूंदियूं, लेकिन आत्मायूं साफ़ सुथरियूं हूंदियूं। हुते मनुष्य न चईंदासीं, भल आहिनि मनुष्य परंतु दैवी गुण वारा आहिनि। हिन करे उन्हनि खे देवी देवता चइबो आहे। आत्मा भी सतो प्रधान, शरीर भी सतो प्रधान तत्वनि जो ठहियलु हो, इन करे उन्हनि खे देवी देवता चइबो आहे। पवित्र भी रहंदा आहिनि न। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि ॿार काम महाशत्रु आहे। ये रावण जो पहिरियों भूत आहे। कोई ॾाढो क्रोध कंदो आहे त चईंदा आहिनि ईअं भौं भौं कंदो रहंदो आहे। इहे 2 प्रकार जा वॾा शत्रु आहिनि। लोभ मोह जे लाइ भौ भौ न चईंदा। मनुष्य में साइंस घमंड जे कारण क्रोध केतिरो आहे, इहे बि ॾाढो नुक़सानकारक आहे न। काम जो भूत आदि मध्य अंत दुख ॾियण वारो आहे। हिकु ॿ ते काम कटारी हलाईंदा रहंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं सम्झी करे पोइ ॿियनि खे सम्झाइणो कि कहिड़ा कहिड़ा भूत, असली भूत कहिड़ा आहिनि। तव्हांजे सिवाइ बाप सां वरसो वठण जो सचो रास्तो कोई बि ॿुधाए न सघंदो आहे। तव्हां ॿार ई ॿुधाए सघंदा आहियो न। बेहद जे बाप सां एॾो वॾो वरसो मिलंदो आहे न, जो कंहिंखे सम्झाए न सघंदा आहियो त ज़रूरु पढ़ाई ते ध्यानु न आहे। असां अगरि कंहिंखे सम्झाए नथा सघूं त ज़रूरु असांजो पढ़ाई ते ध्यानु न आहे। बुद्धि योग काथे भटकंदो आहे, युद्ध जो मैदान आहे न। ईअं कोई न सम्झे सहज ॻाल्हि आहे। मन जा तूफ़ान व विकल्प ढेर जा ढेर न चाहींदे बि ईंदा। हिन में मुंझणो न आहे। योग बल सां ई माया भॼंदी। हिन में ई त पुरुषार्थ, इहो ई त पुरुषार्थ करिणो आहे न। बाक़ी ज्ञान त सहज आहे, लेकिन असां जॾहिं बाबा जी यादि में विहूं था त असांजो मन बुद्धि एकाग्रचित थी करे बाबा सां गॾु लॻल रहे। असां व्यर्थ संकल्प विकल्प हिननि ते असांजो ध्यानु न वञे। इहे ई त पुरुषार्थ आहे न।
धंधे धोरी में केतिरा थकी वेंदा आहिनि छो जी देह अभिमान रहंदो आहे न। देह अभिमान जे कारण ॾाढा बातचीत करणी पवंदी आहे। बाप चईंदा आहिनि देही अभिमानी ठहो। देही अभिमानी ठहिण सां जो बाप सम्झाईंदा आहिनि उहो ई ॿियनि खे बि सम्झाईंदव। त देही अभिमानी ठहिण सां जो बाप सम्झाईंदा आहिनि उहो ई ॿियनि खे। देही अभिमानी रहंदासीं तॾहिं त बाबा जी मत बि यादि रहंदी न कि बाबा हिन लाइ हीअं चए ते हीअं चए ते हिन में हीअं करो। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। बाप ई शिक्षा ॾींदा आहिनि ॿार ॿाहिरमुखी न थियणो आहे, अंतर्मुखी थियणो आहे। भले किथे ॿाहिरमुखी थियणो बि पए पोइ बि जेतिरी फ़ुर्सत मिले कोशिशि करे अंतर्मुखी थी वञो। तॾहिं ई पाप कटजंदा, न त न पाप कटजंदा न ऊच पद पाए सघंदा। त अॼु बाबा जी विशेष शिक्षा आहे कि अंतर्मुखी ठही करे हाणे वाच में अचो, हाणे ॿुधो, हाणे कर्म कयो, पोइ अंतर्मुखी थी वञो। तॾहिं असांजा पाप कटजंदा ऐं उच्च पद बि पाए सघंदासीं। जन्म जन्मांतर जे पाप सिर ते आहिनि। सभिनि खां जास्ती पाप ब्राह्मणनि जो आहे। सभिनि खां जास्ती पाप ब्राह्मणनि जो आहे। उन्हनि में बि नंबरवार आहे न, उन्हनि में बि नंबरवार आहे। जो ॾाढा ऊच ठहींदा आहिनि उहे ई बिल्कुलु नीच बि ठहींदा आहिनि। जो प्रिंस ठहींदा उन्हनि खे पोइ बेगर बि ठहिणो आहे। ड्रामा खे सुठी रीति सम्झणो आहे। जो पहिरियों आया आहिनि उहे पिछाड़ी में ईंदा। जो पहिरियों आया आहिनि उहे पिछाड़ी में ईंदा। जो पहिरियों पावन ठहींदा आहिनि उहे ई पहिरियों पतित बि ठहींदा आहिनि। अर्थात जो नंबर 1 हुया उहे ई नंबर 1 तमो प्रधान बि ठहींदा। बाप चईंदा आहिनि मां बि ईंदो ई आहियां इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत में। सो बि जॾहिं वानप्रस्थ अवस्था थिए, हिन समय नंढा वॾा सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। बाप जे लाइ गायन बि आहे सर्व जो सदगति दाता। उहो हूंदो ई आहे पुरुषोत्तम संगम युग ते। बाबा सर्व जो सदगति दाता कॾहिं थींदा आहिनि? हिन संगम युग ते। इहे पुरुषोत्तम संगम युग बि यादि रखिणो पए न। जे मनुष्य खे कलयुग यादि आहे, संगम युग सिर्फ़ु तव्हांखे यादि आहे न। जे मनुष्य खे कलयुग यादि आहे, संगम युग सिर्फ़ु तव्हांखे ई यादि आहे। तव्हां में बि नंबरवार आहिनि जो जेकी यादि आहे संगम युग। बाबा चवनि था तव्हांखे बि नंबरवार आहिनि जेकी यादि आहे कि संगम युग आहे। सदा यादि रहे। ॾाढा पोइ दुनियादारी में अची करे ॿुधजे कि संगम युगी आहियूं। त संगम युगी हुजण जे कारण असांखे छा करिणो आहे इहा असांजी बुद्धि में यादि रहे। हाणे संगम युग आहे, बाबा आया आहिनि त असांजी सोच बोल कर्म कीअं हुजणा खपनि। असां कंहिंजी संतान ठहिया आहियूं, असांजो इहो कहिड़ो जन्म आहे। ॾाढनि खे पंहिंजो धंधो गोरख धंधो ई यादि रहंदो आहे। ॿाहिरि में मुंहुं हटाए ॾियो त धारणा बि थिए। हिकु कहावत आहे न, अंतकाल स्त्री सिमरे। जो गीत व श्लोक सुठा सुठा आहिनि जंहिंजा असांजे ज्ञान सां कनेक्शन आहिनि उहे रखणा पवनि न हिन में। जीअं छीछी दुनिया सां वञिणो ई हूंदो आहे। ॿियो इहे जेका गीत बाबा एग्ज़ाम्पल की छीछी दुनिया सां वञिणो ई आहे। ॿियो नैन हिन खे राह ॾेखारियो। अहिड़ा गीत पाण वटि रखणा खपनि। ठाहियो त मनुष्य ई आहे जंहिंखे हिन संगम युग जो पतो ई न आहे। हिन समय सभु ज्ञान नैनहीन अंधा आहिनि। जॾहिं परमात्मा अचे तॾहिं अची करे राह ॾेखारे। अकेले खे त न ॾेखारींदा न। इहा आहे उन्हनि जी शिव शक्ति सेना। बाबा जी शिव शक्ति सेना आहे न। ये शक्ति सेना छा कंदी आहे? श्रीमत ते नई दुनिया स्थापना कंदी आहे न। तव्हां बि राजयोग सिखंदा आहियो जो भॻवान जे सवाइ कोई सिखलाए न सघे। असां बि राजयोग सिखंदा आहियूं जो भॻवान जे सवाइ कोई बि असांखे राजयोग सिखलाए न सघे। भॻवान त निराकार आहे। उन्हनि खे पंहिंजो शरीर आहे ई न। बाक़ी जो बि आहे सभु शरीरधारी आहिनि।
त हाणे असांखे राजयोग सेखारींदा आहिनि जो बाबा जे सवाइ कोई न सेखारे सघंदा आहिनि। बाबा त निराकार आहिनि, उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे। बाक़ी जो बि आहिनि सभु शरीरधारी आहिनि न। ऊच ते ऊच त हिकु बाप ई आहे जो असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहे त तव्हां ई ॼाणो, तव्हां में बि नंबरवार आहे जो तव्हांखे वार्निंग ॾियणी खपे, वॾे वॾे अख़बारनि में विझणो खपे। मनुष्य जो योग सिखलाईंदा आहिनि उहो हठ योग आहे। राजयोग हिकु परम पिता परमात्मा बाप ई सेखारींदा आहिनि, जंहिंसां मुक्ति जीवन मुक्ति मिलंदी आहे। हठ योग सां ॿई न मिलंदा आहिनि, हठ योग सां ॿई न मिलंदा आहिनि। उहा आहे हठ योग जो की परंपरा सां हलल ईंदो आहे, पुराणो आहे न, इहे राजयोग आहे। उहा आहे हठ योग जो की परंपरा सां हलल आयो आहे, पुराणो आहे। इहे राजयोग सिर्फ़ु संगम युग ते ई बाबा सेखारींदा आहिनि। हठ योग त द्वापर युग खां सेखारींदा आहिनि। हठ योग बि कॾहिं खां शुरू थियो, जॾहिं बीमारी शुरू थियूं, संन्यास धर्म आयो हूंदो तॾहिं खां हठ योग सेखारियो अथनि, ईअं तप करो, ईअं करो। इहे राजयोग सिर्फ़ु संगम युग ते बाबा ई सेखारींदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि, जॾहिं भाषण कंदा आहियो त टॉपिक्स कढणियूं खपनि, परंतु ईअं न चईंदा, ईअं कंदा न आहिनि। श्रीमत ते हलण वारा ॾाढा थोरा आहिनि। पहिरियों भाषण लिखो, पोइ पको करो त यादि ईंदो। तव्हांखे ओरली भाषण करिणो आहे, तव्हांखे पढ़ी करे त ॿुधाइणो न आहे। वीचार सागर मंथन करे भाषण करण जी ताक़त उन में रहंदी जो पंहिंजे खे आत्मा सम्झी करे पोइ ॻाल्हाईंदा। वीचार सागर मंथन करे भाषण करण जी ताक़त कंहिंमें ईंदी, जो पंहिंजे खे आत्मा सम्झी करे पोइ ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि। असां भाइयुनि खे ॿुधाईंदा आहियूं, ईअं सम्झण सां ताक़त ईंदी। इहा ॾाढी ऊच मंज़िल आहे न। पंहिंजो बीड़ो उठाइणु मासी जो घर न आहे। जेतिरो तव्हां रुस्तम ठहींदव ओतिरो माया जो वार थींदो आहे। त केॾी वीचार सागर मंथन करे करण जी ताक़त उन में ईंदी। वीचार सागर मंथन करे भाषण करे करण जी ताक़त कंहिंमें ईंदी, जो पंहिंजे खे आत्मा सम्झंदो आहे। असां भाइयुनि खे ॿुधायूं था, इहे सम्झण सां ताक़त ईंदी आहे। इहा ॾाढी ऊची मंज़िल आहे। पंहिंजो बीड़ो उठाइणु मासी जो घर थोरी आहे। जेतिरा तव्हां रुस्तम ठहींदा ओतिरो माया जो वार थींदो। अंगद व महावीर बि रुस्तम हुयो न, तॾहिं चई रावण बि असांखे हिलाए करे ॾेखारे। तॾहिं चई रावण बि असांखे हिलाए करे ॾेखारे। इहे स्थूल ॻाल्हियूं न आहिनि, शास्त्रनि में इहे दंत कथायूं आहिनि। इहे हाणे संगम युग ते जो असां बाबा जी शक्ति खे यूज़ करे ईअं रावण सां ते विजय पायूं था, इहे अहिड़ा कई कार्य जो असां करूं था, उहा द्वापर युग सां पोइ इहे स्थूल ॻाल्हियुनि जे रूप में ॾेखारे अथनि। शास्त्रनि में इहे सभु दंत कथायूं आहिनि। इन्हनि सभिनि कथाउनि जो आध्यात्मिक रहस्य बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि। इहे कन जो परमात्मा बाप जी सुनहरी ॻाल्हि ॿुधण वारा हुया, उहे दंत कथायूं ॿुधी ॿुधी करे हिकदमि पथर थी विया आहिनि। अॼु बाबा कननि ते चवनि था। ये कन जो बाबा जी सुनहरी ॻाल्हियूं ॿुधंदा हुया, उहा हाणे पथर बुद्धि थी विया आहिनि। छो? दंत कथायूं ॿुधंदे ॿुधंदे। भक्ति मार्ग में मथो बि घिसायो त पैसा बि गवाया। सीढ़ी हेठि ई उतरदा आया आहिनि, सीढ़ी हेठि ई उतरदा आया आहिनि। 84 जन्मनि जी बि कहानी आहे, जो बि भक्ति जी आहे हेठि ई उतरिया आहिनि। हाणे बाप चढ़णु सिखलाईंदा आहिनि। हाणे तव्हांजी चढ़ती कला आहे न, अगरि बुद्धि योग बाप सां गॾु न आहे त ज़रूरु हेठि ई किराईंदो, हेठि ई किरंदा। बाप खे यादि कंदा आहियो त मथे चढ़ंदा आहियो। महिनत आहे ॾाढी, परंतु ॿार ग़फ़लत कंदा आहिनि। धंधे में बाप खे ऐं नॉलेज खे भुलिजी वेंदा आहिनि। माया तूफ़ान में ॾाढो लाहींदी आहे, फलानो अहिड़ो आहे, ईअं कंदो आहे, हीअ अहिड़ी ब्राह्मणी, हिन में इहा अवगुण। अरे हिन में तव्हांजो छा थो वञे? तव्हांखे त सर्वगुण संपन्न त हिते कोई ठहियो न आहे। कोई जो बि अवगुण न ॾिसी गुण ग्रहण करिणो आहे। कोई जो बि अवगुण न ॾिसी करे असांखे सदा गुण ग्रहण करिणो आहे।
अवगुण ॾिसो त मुंहुं मोड़े वठो। मुरली त मिलंदी आहे न, उहो ॿुधंदे धारण कंदा रहो। बुद्धि में सम्झणो आहे, इहे बाबा जी ॻाल्हियूं बिल्कुलु ठीकु आहिनि। जो ॻाल्हि ठीकु न लॻे छॾे ॾियणी, हिन में संशय बि न लाहियो। कई ॿारनि खे पोइ मुरली में कोई ॻाल्हि सुठी न लॻंदी आहे त संशय लाहींदा आहिनि, लेकिन बाबा त चईंदा आहिनि न, जो ॻाल्हि सुठी न सम्झ में नथी अचे, सुठी नथी लॻे, छॾे ॾियो। समृत बाप, नॉलेजफुल बाप असांखे चए थो, छो जो जेसि ताईं असांजी बुद्धि खुले उन ॻाल्हि खे सम्झण जी। पढ़ाई सां कॾहिं बि रुठणो न खपे। ब्रह्मणी सां व पढ़ाई सां रुठंदव, गोया बाप सां रुठंदव। अहिड़ा ॾाढा ॿार आहिनि जो पोइ सेंटर ते न ईंदा आहिनि। भले कोई कहिड़ो बि आहे, तव्हांजो कमु आहे मुरली सां, मुरली जो ॿुधाए उन सां जो सुठी पॉइंट्स धारण करणियूं आहिनि, उन्हनि मां सुठी पॉइंट्स धारण करणियूं आहिनि। कंहिंसां बि ॻाल्हि करण में मज़ो न ईंदो आहे। कंहिंसां बि अगरि असांखे कंहिंसां बि ॻाल्हि करण में मज़ो नथो अचे त शांति करे मुरली ॿुधी करे हली वञो। रुठणो न खपे कि असां हिते न ईंदासीं। नंबरवार त आहिनि न, बाबा चवंदा नंबर जो बाबा असांखे केॾियूं बाबा चवंदा आहिनि त बि न बि त घर में वठी करे पढ़ो। असांखे बाबा बसि चवंदा मूंखे ऐं मुरली खे यादि करो, छो जो मुरली में असांखे मत मिलंदी आहे। बाबा जी यादि सां असां पावन ठहींदा आहियूं। रुठणो न खपे। नंबरवार त आहिनि इहे बि सुठो आहे जो सुबुह जो तव्हां यादि में वेहींदा आहियो। बाबा अची करे सर्च लाइ ॾींदा आहिनि न, बाबा अनुभव ॿुधाईंदा आहिनि। जॾहिं वेहींदो आहे त जो अनन्य ॿार आहिनि उहे ॿार पहिरियों यादि ईंदा आहिनि। भले विलायत में आहिनि, कलकत्ते में आहिनि, त पहिरियों अनन्य खे यादि करे बाबा उन्हनि खे सर्च लाइ ॾींदा आहिनि। ॿार त भले हिते बि वेठा आहिनि, परंतु बाबा यादि उन्हनि खे कंदा आहिनि जो सर्विस कंदा आहिनि। ॾिसो, असां त सोचंदा आहियूं अॻियां वियूं, लेकिन बाबा कंहिंखे ॾिसंदा आहिनि जो सर्विस कंदा आहिनि। पहिरियों हुननि खे सर्च लाइ ॾींदा आहिनि। जीअं सुठा ॿार शरीर छॾे वेंदा आहिनि त उन्हनि जी आत्मा खे बि यादि कंदा आहिनि। ॾाढी सर्विस करे विया त ज़रूरु हिते ई नज़दीक कोई घर में हूंदा न, त उन्हनि खे बि बाबा यादि करे सर्च लाइ ॾींदा आहिनि त सभई बाबा जा ॿार आहिनि। कंहिं बि रीति अगरि बाबा जे कार्य में सहयोगी सुठा हुया त बाबा ॾिसो आहे त बाप न, परंतु केरु सुठी सर्विस कंदा आहिनि इहे त सभु ॼाणंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हिते सर्च लाइ ॾियो त ॾींदा आहिनि। 2 इंजन आहिनि न, शिव बाबा चईंदा आहिनि हिते सर्च लाइ ॾियो त ॾींदा आहिनि। 2 इंजन आहिनि न, इहे बि एतिरो उच पद पाईंदा आहिनि त ज़रूरु ताक़त हूंदी न। भले बाबा चईंदा आहिनि हमेशह यही सम्झो शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि त उन्हनि जी यादि रहणी खपे। बाक़ी इहे त सम्झंदा आहियो इहे 2 बत्तियूं आहिनि, ऐं कोई त ॿियो त कोई में 2 बत्तियूं न आहिनि। हिन करे इहा हिते 2 बत्तियुनि जे सम्मुख ईंदा आहियो त सुठी रीति सां रिफ्रेश थींदा आहियो। टाइम बि सवेरे जो सुठो आहे। सनानु करे छत ते एकांत में हली वञो। बाबा हिन करे वॾी छतियूं ठाराई अथई। बाबा इन करे वॾी छतियूं छो ठाराई अथई मधुबन में, ताकी एकांत में सनानु पाणी करे एकांत में छत ते हली वञो। पादरी माण्हू बि हिकदमि साइलेंस में वेंदा हुया, ज़रूरु क्राइस्ट खे यादि कंदा हूंदा न, गॉड खे ॼाणंदा न आहिनि। अगरि गॉड खे यादि कंदा हूंदा त शिवलिंग ई बुद्धि में ईंदो हूंदो। अगरि गॉड खे यादि कंदा हूंदा त शिवलिंग ई बुद्धि में ईंदो हूंदो। पंहिंजी मस्ती में वेंदा आहिनि त उन्हनि सां गुण उठाइणो खपे। दत्तात्रेय जे लाइ बि चईंदा आहिनि उहे सभिनि खां गुण उठाईंदो हुयो। दत्तात्रेय कोई हूंदो कंत कथायूं, त इहे सभु हिननि सां सिखणो खपे। बाक़ी हिन बसि ई कथा ई ॻाईंदा वञो। तव्हां ॿार बि नंबरवार दत्तात्रेय आहियो। आहियो। हिते एकांत ॾाढो सुठो आहे। जेतिरो चाहे कमाई करे सघो। ॿाहिरि त गोरख धंधो यादि पईंदो। 4 बजे जो टाइम बि ॾाढो सुठो आहे। ॿाहिरि किथे वञण जी ज़रूरत न आहे। घर में वियो पहिरों बि आहे न, घर में वेठा आहियो पहिरों बि आहे।
यज्ञ में पहिरो भी रखिणो पवंदो आहे। यज्ञ जी हर वस्तु जी संभाल रखणी आहे। छो जो यज्ञ जी हिकु हिकु चीज़ ॾाढी ई वैल्यूबल आहे। हिन करे सेफ्टी फर्स्ट। हिते कोई ईंदो न, सम्झंदा आहिनि हिते जेवर आदि त कुझु आहे न, इहे मंदर बि न आहे। अॼुकल्ह चोरी सभु जॻह थींदी आहे। विलायत में बि पुराणी चीज़ूं चोरी करे करे खणी वेंदा आहिनि। छो जी विलायत वारनि खे न पुराणी चीज़ ॾाढी सुठी लॻंदी आहे, त हिन करे पुराणी चीज़ूं चोरी करे खणी वेंदा आहिनि। ज़मानो ॾाढो डर्टी आहे, काम आहे, शत्रु आहे, उहो सभु कुझु भुलाए ॾींदो आहे। जॾहिं काम जो भूत लॻंदो आहे न, त उहो सभु कुझु भुलाए ॾींदो आहे। त तव्हांजो सवेरे हिकु क्लास हूंदो आहे एवर हेल्दी ठहिण जो, योग। पोइ आहे एवर वेल्दी ठहिण जो ज्ञान जी क्लास। बाप खे यादि बि करिणो आहे त वीचार सागर मंथन बि करिणो आहे। बाप खे यादि कंदो त वरसो बि यादि ईंदो। इहे युक्ति ॾाढी सहज आहे। जीअं बाबा बीज रूप आहे न, झाड़ जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो न, बाबा बीज रूप आहे। असां झाड़ जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियूं। तव्हांजो बि धंधो ई आहे। बीज खे यादि करण सां पवित्र ठहींदव। चक्र खे यादि करण सां चक्रवर्ती राजा ठहींदासीं। बीज खे यादि करण सां पवित्र ठहींदासीं। चक्र खे यादि करण सां चक्रवर्ती राजा ठहींदासीं। अर्थात असांखे धन मिलंदो, असांखे धन मिलंदो। राजा विक्रम ऐं राजा विक्रमाजीत ॿ संवत मिक्स करे छॾिया अथनि। रावण आयो त विक्रम संवत शुरू थियो, डेट बदिली वई। उहो हलंदो आहे 1 खां 2500 वर्ष, पोइ 2500 खां 5000 वर्ष ताईं। हिंदुअनि खे त पंहिंजे धर्म जो पतो ई न आहे। इहे हिकु ई धर्म आहे जो असली पंहिंजे धर्म खे भुलिजी अधर्मी थियो आहे। बाक़ी सभु पंहिंजे पंहिंजे धर्मनि खे ॼाणंदा आहिनि न। धर्म स्थापक खे बि भुलिजी आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहियो आर्य समाज कॾहिं खां शुरू थियो। आर्य सुधरे उहे खे चईंदा आहिनि। सतयुग में हुया न अनार्य, हाणे आहियूं अनसुधरेला। हाणे बाप अची करे असांखे सुधारंदा आहिनि। तव्हांजी बुद्धि में सॼो चक्कर आहे। असां कीअं सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग पार करे हाणे असां संगम युग ते अची करे वेठा आहियूं। जो सुठा पुरुषार्थी आहिनि उहे ख़ुदि बि ॼाणंदा आहिनि, ॿियनि खे बि पुरुषार्थ कराईंदा आहिनि। बाप त ग़रीब निवाज़ आहे न, गांव वारनि खे संदेश ॾियणो आहे। जो सुठा पुरुषार्थी हूंदा आहिनि उहे ख़ुदि बि ॼाणंदा आहिनि, ॿियनि खे बि पुरुषार्थ कराईंदा रहंदा आहिनि, हीअं करो हीअं करो। बाप त ग़रीब निवाज़ आहे। गांवनि वारनि खे संदेश ॾियणो पए, गांव वारनि खे संदेश ॾियणो पए। 6 चित्र काफ़ी आहिनि। 84 जे चक्कर जो चित्र ॾाढो सुठो आहे। हुन ते सुठी रीति सम्झायो, परंतु माया एतिरी प्रबल आहे जो सभु कुझु भुलाए ॾींदी आहे। हिते त ॿई लाइट इकठियूं आहिनि, बाबा ऐं शिव बाबा, शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा। हिकु बाप जी न आहे, हिकु हिननि जी, हिकु बाप जी, हिकु हिननि जी। ॿ बापनि जी लाइट ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे, परंतु इहे चईंदा आहिनि तव्हां हिकु ई जास्ती लाइट खे पकड़ो। मतिलबु यादि असांखे त बि शिव बाबा खे ई करिणो आहे। सभु ॿार हिते भॼंदा आहिनि, सम्झंदा आहिनि डबल लाइट आहे। बाप सम्मुख ॿुधाईंदा आहिनि, ॻाइनि आहे न तव्हां सां ॿुधां तव्हां सां ॻाल्हायां, परंतु हीअं न आहे। हिते वेही वञिणो आहे, हीअं न की हिते ई वेही रहो। 8 रोज़ काफ़ी आहिनि। अगरि विहारे ॾियो, विहारे सभिनि खे हिते विहारे छॾियो त ढेर थी वेंदा आहिनि। ड्रामा अनुसार सभु कुझु हलंदो रहंदो आहे, परंतु तव्हांखे आंतरिक ख़ुशी ॾाढी हुजणी खपे। उहा ख़ुशी हुननि खे थींदी जो आप समान ठाहींदा आहिनि। प्रजा ठाहे तॾहिं राजा ठहे न। जॾहिं उहो प्रजा ठाहे तॾहिं त राजा बि ठहींदो न। पासपोर्ट बि खपे न। बाबा सां कोई पुछे त बाबा फट सां चईंदा आहिनि पंहिंजे खे ॾिसो मुंहुं में छा अवगुण। बाबा सां कोई पुछे त बाबा झटि चई ॾींदा आहिनि
कि पंहिंजे खे ॾिसो, मुंहुं में छा अवगुण, स्तुति निंदा सभु सहन करिणो पवंदो आहे न। जो यज्ञ सां मिले उन में ख़ुशि रहणो। स्तुति निंदा सभु सहन करणी पवंदी आहे। जो यज्ञ सां मिले उन में ख़ुशि रहणो खपे। यज्ञ जे भोजन सां ॾाढो ॾाढो लव हुजणो खपे। सन्यासी थाली धोई करे बि पीअंदा आहिनि, छो जो उन्हनि खे भोजन जो ॾाढो महत्व हूंदो आहे। समय अहिड़ो अचिणो आहे जो अनाज बि न मिलंदो, त सभु कुझु सहन करिणो पवंदो आहे, तॾहिं पास विद ऑनर्स थी सघंदो आहे। बाबा पास विद ऑनर्स कीअं ठहींदा, जो सभु कुझु सहन करे बि कंहिंजे लाइ बि मन बुद्धि में कोई बि कचिरो न हुजे, बसि बाबा ई यादि हुजे ऐं सर्व जे कल्याण जी भावना हुजे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कंहिंमें बि कोई अवगुण ॾेखारे में न ॾे त हुन पंहिंजो मुंहुं मोड़े छॾियो, अर्थात पंहिंजी बुद्धि हुन में न लॻायो, मन में न रखो। पढ़ाई सां कॾहिं बि रुठणो न आहे असांखे। दत्तात्रेय मिसल सभिनि सां गुण उठाइणो आहे। अॼु बाबा चई तव्हांखे दत्तात्रेय ठहिणो, अर्थात सभिनि सां गुण उठाइणो आहे। ॿियो आहे ॿाहिरि सां बुद्धि कढी करे सिधा अंतर्मुखी रहण जो अभ्यास करो। धंधे धोरी में रहंदे देही अभिमानी रहणो आहे, ॾाढी बातचीत में न अचिणो आहे। वरदान आहे ईश्वरीय सेवा जे बंधन द्वारा समीप संबंध में अचण वारा रॉयल फैमिली जे अधिकारी ठहो। ईश्वरीय सेवा जो बंधन नज़दीक संबंध में लाइण वारो आहे। जिते जो सेवा कंदा आहिनि न, ओतिरो सेवा जो फल समीप संबंध में ईंदो आहे। सेवा जेतिरी कंदा त सेवा जो फल सां समीप संबंध में ईंदासीं असां। हितां जा सेवाधारी हुतां जी रॉयल फैमिली जा अधिकारी थींदा। जेतिरा हितां हार्डवर्क सेवा कंदा, ओतिरो हुते आराम सां सिंघासन ते वेहींदा, ऐं हिते जो आराम कंदा आहिनि उहो हुते कमु कंदा आहिनि। हिकु हिकु सेकेंड, हिकु हिकु कम जो हिसाब किताब बाप वटि आहे। हिकु हिकु सेकेंड, हिकु हिकु कम जो हिसाब किताब बाप खे आहे। स्लोगन आहे स्व परिवर्तन द्वारा विश्व परिवर्तन जा वाइब्रेशन तीव्र गति सां फैलायो। स्व परिवर्तन द्वारा विश्व परिवर्तन जा वाइब्रेशन तीव्र गति सां फैलायो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।